सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख हैदराबाद तरफ़ां सिंध जे नाले वारे समाज सुधारक लेखक तालीमदान सिगा जे बानीकार डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख सां हैदराबाद में रिहान रचाई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख के आयल महिमाननि हार ऐं तोहफ़ा पेश कया। तक़रीब जो मुख्य मेहमान लेखक अदीब जामी चांडियो, जंहिं डॉक्टर मोहम्मद सुलेमान जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख हिकु इदारे साज़ शख़्स आहे जंहिं तालीम जे मैदान में अणथक जदोजहद करे सिगा जहिड़ो इदारो जोड़ण में शानदार किरदारु अदा कयो। संदसि जी महिनत सां अॼु पूरे पाकिस्तान में सिंधी फ़ख़ुरु महसूसु कनि था, पर असांखे अहिड़नि इदारनि जी मालिकीअ लाइ अॻियां अचण जी ज़रूरत आहे। तक़रीब में डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख ॻाल्हाईंदे चयो त सिगा असां सभिनी जो जोड़ियल इदारो आहे, उन ते साराह सां गॾु इस्लाही तनक़ीद बि थियणु घुरिजे, छाकाणि असां जंहिं मंज़िल ते पुॻा आहियूं उहा असांजी कामयाबी आहे, पर उन में ख़ामियूं बि हूंदियूं। असां समूरी सिंध में स्कूल क़ाइमु कया त जीअं असांजो मुस्तक़बिल तालीम सां आरास्ता थी सघे। सिगा जे चेयरमैन डॉक्टर रफ़ीक अहमद जाफ़री चयो त सिगा नौजवान जी मेंबरशिप लाइ हर वक़्तु हाज़िर आहे, पर उन में बहितर कमु करण लाइ ऐं इदारे जी मालिकी लाइ बि अॻियां अचणो पवंदो। प्रोग्राम में प्रोफेसर सुरेश कुमार वाधवाणी आयल महिमान खे आजाणो ॾिनो। आयल मेहमान जी आदर भाषा साईं प्रोफेसर सुरेश कुमार वाधवाणी साहब। घणे वक़्त खां असांजे ज़हन में हो कि डॉक्टर साहब सां अहिड़ो को प्रोग्राम रखिजे जेको सिर्फ़ु डॉक्टर साहब ई ॻाल्हाए असां ॿुधो त असां अॼु सम्झो त ॿुधाइण जे लाइ असां वेठा आहियूं। बाक़ी अॼु मां प्रोग्राम थींदो आहे, दोस्तनि घणा असांखे चयो त असां ॻाल्हायूं, पर असां चयो त असां अॼु हिकु प्रोग्राम रखियो आहे, हुन में सिर्फ़ु डॉक्टर सुलेमान शेख खे ॿुधाईंदासीं ऐं जामी साहब खे असां कीनोट स्पीकर करे ॿुधाईंदासीं। जादवी साहब खे असांखे महिरबानी तव्हांजी आया दफ़ो बि तव्हांखे मां कयां थो। काज़ी ख़ादिम साहब बि असां वेठा आहिनि, दोस्त बलोच साहब बि आहिनि, उन्हनि खे बि मां वेलकम कयां थो। महिरबानी तव्हां सभिनी महिरबानी। महिरबानी साईं सुरेश साहब। साईं हाणे जीअं साईं ॿुधायो त मुक़ररु जेको आहे उहो आहे जामी चांडियो साहब। जामी चांडियो साहब तारीफ़ जो मुहताज त आहे कोन, सभिनी खे ॼाण हूंदी। सभई दोस्त जामी साहब खे ॿुधंदा हूंदा, पढ़ंदा हूंदा ऐं कंहिं गुज़ारिश कंदा त अचनि सिगा जे 50 सालनि ते ऐं अॻियां लाइ असांखे को रस्तो ॿुधाई। महिरबानी। गुज़िरियल अधु सदी में जेके माण्हू असांजे उत्साह जा हिकिड़ा निशान बि रहिया आहिनि, उन्हनि में असांजो सरमोर साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब। तव्हां उनखे अॼु असां सभिनी खे जी सॻा तव्हां हैदराबाद जे दोस्तनि मान ॾियण जे लाइ, उनखे मञता ॾियण जे लाइ, उनखे मुहबतूं ॾियण जे लाइ ऐं रुॻो इनफ़रादी माना में मुहबतूं ऐं मान ॾियण सां गॾोगॾु जीअं तव्हां साईं शेख साहब चयो त जंहिं माहौल में अॼु असां वेठा आहियूं, जेके हालतूं आहिनि, उन ते बि कुझु सोच वीचार कजे ऐं अॻिते जे लाइ को लाइ अमल सोच। मां पंहिंजी गुफ़्तगू मूंखे जॾहिं दोस्तनि दावत ॾिनी त मूंखे ॿुधायूं त डॉक्टर सुलेमान शेख साहब पाण चयो त ॻाल्हाए फ़क़ति हिकिड़ो माण्हू मुंहिंजे नाले चई त उहो ई गुफ़्तगू करे हिन प्रोग्राम में डॉक्टर साहब खां सवाइ। मां साईं तव्हांजी मोहबतुनि जो मक़रूज़ आहियां। इन करे मां पहिरीं डॉक्टर सुलेमान शेख साहब खे कीअं ॾिठो उन बारे में ॻाल्हि ॿोल, पोइ असां सॻा ऐं मजबूत जो सवाल। डॉक्टर साहब सां ज़ाती तालुक़ु मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। 1994 खां शुरू थियो। डॉक्टर प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब जे घर असांजे जॾहिं डॉक्टर साहब ईंदो हो त उते ई ईंदो, असांजूं उते महफ़िलूं थींदियूं त एजाज़ कुरैशी साहब जे घर असांजो उहे बेहकूं, उहे मुलाक़ातूं, कचहरियूं शुरू थियो। ऐं पोइ हिकिड़ो तवील अरसो आहे, तक़रीबन 31 साल जो। डॉक्टर सुलेमान शेख साहब खे मूं ज़ाती तरह जेके उनजूं खूबियूं ऐं हिन समाज में ख़ामियूं ॻोल्हण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, ऐब कढण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, किरदार कशी करण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, पर सचे पच जेके वॾा माण्हू जेके सिंध जा ख़ादिम आहिनि, जेके उत्साहींदड़ माण्हू
जिन जूं ख़िदमतूं आहिनि पंहिंजे समाज ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ, उन्हनि जा गुण ॻाल्हाइण इहा को इनफ़रादी तारीफ़ न आहे, इहा समाज में हिकिड़ी रिवायत जी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब खे इन सॼी 30 सालनि जे साथ जे सफ़र में मूं ॻाल्हियूं लिखियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि निहठो इंकिसारी, हुन सां मिली मूंखे यादि करे थो त कंहिं माण्हूअ ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हुई त वॾे माण्हू जी निशानी छा आहे। कीअं ख़बर पए त को माण्हू, हा वॾो डॉक्टर बि ॻाल्हि आहे, वॾो आलिम बि ॻाल्हि आहे, वॾो अदीब बि ॻाल्हि आहे, वॾो सियासतदान बि ॻाल्हि आहे, वॾो माहिर बि ॻाल्हि आहे, वॾो वकील बि ॻाल्हि आहे। पंहिंजे शोबनि में माण्हू आहिनि, वॾे माण्हू जी ख़बर कीअं पए। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई जी वॾे माण्हू जो हिकिड़ी अलामत इहा आहे त हुन सां मिलिजे त लॻे त हे आम माण्हू आहे, हुन सां मिली लॻे त हे ख़ासि न आहे। लतीफ़ साईं खंभात में ऐं डॉक्टर साहब मुंहिंजी तालुक में हिकिड़ो सुबुह लतीफ़ साईं जो बि आहे, ऐं मां भाई शायदि सभ खां वधीक किरदारु उन तालुक में लतीफ़ साईं जे सां मुहबत ऐं हुन ते शिनास जो बि आहे। लतीफ़ साईं जी खंभात में बि सिट आहे त जग सी जहिड़ो जग, वॾे माण्हू जी निशानी इहा आहे त उहो पंहिंजे ॾिख में वॾो न लॻे, पंहिंजे अंदर में वॾो लॻे, पंहिंजे किरदार में वॾो लॻे, पंहिंजे रवैये में वॾो लॻे। त साईं जी सिट आहे त जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चढ़े। सभा खे उथंदी ॻाल्हि थो करे खंभात में थी सघे। त डॉक्टर साहब जी हिकिड़ी वॾी ख़ूबी जेका असांजे समाज में हाणे रेयर थींदी पई वञे, मां मिसाल ॾियां थो। साईं जीएन सेठ जा किताब पढ़ियो त हू पाण खे किथे बि अॻुवान नथो लिखे, पंहिंजे किताबनि में हुन पाण खे सियासी कारकुन लिखियो आहे। रसूल बख्श कली जे किताबनि खे पढ़ियो त हुन पाण खे किथे अॻुवान न लिखियो आहे, सियासी कारकुन चयो। जतोई हैदर बख्श कामरेड जेके सचपच सूहा हुआ ऐं सचपच वॾा माण्हू हुआ ऐं अॻुवान हुआ, उन्हनि कॾहिं उन्हनि चयो असां कारकुन आहियूं, खादम आहियूं। ऐं अॼु अॻुवान तमामु घणा आहिनि, कारकुन तमामु घटि आहिनि। त हीअ जेका डॉक्टर साहब जी शख़्सियत में जेका ॻाल्हि मूंखे पहिरीं वणंदी आहे उहा इहा आहे त हुन सां मिली हमेशह हिकिड़ी बाज़ारी तबियत, हिकिड़ी शफ़क़त वारी तबियत ऐं हिकिड़ी निहठाई वारी तबियत। जॾहिं माण्हू खे मिली लॻे त का दूरी न आहे, को न उमिरि जो फ़र्क़ु आहे, न को हैसियत जो फ़र्क़ु आहे, को फ़र्क़ु कोन्हे। ॼण सां गॾु या साम्हूं आहे या असां हुन में ॼण। ॿी ख़ूबी जेका मूंखे डॉक्टर साहब जी शख़्सियत में जंहिं मां असांखे किराइणु खपे, छो त उहो मोहबतूं ॾियणु त ज़ाहिर ज़रूरी आहिनि, पर हुननि जे शख़्सियत मां सिखूं छा था, उहे वण कहिड़ा आहिनि, उहे गुण कहिड़ा आहिनि जेके असां इन्हनि शख़्सियतुनि मां सिखी ऐं पंहिंजी ज़िंदगी में आणे सघूं था। ऐं लतीफ़ साईं छा कयो, लतीफ़ साईं बि पंहिंजे समूरी सुरनि में पंहिंजे सूरमनि ऐं सूरमनि जा गुण ॿुधाया आहिनि, उनजा वण ॿुधाया आहिनि। ॿी शइ जेका मुंहिंजे ख़्याल में अॼोके दौर में ॾाढी उहा बि रेयर थींदी पई वञे, उहा आहे पॉज़िटिव थिंकिंग। मां न ॾिठो आहे डॉक्टर साहब खे इन्हनि 31 सालनि जे सॼे सफ़र साथ में त कॾहिं कंहिंजे बारे में मनफ़ी गुफ़्तगू कई हुजे, कंहिंजी गिला कई हुजे। पॉज़िटिव ॻाल्हियूं, पॉज़िटिव थिंकिंग, सुठनि कमनि खे हिमथाइणु, सुठनि कमनि जी तारीफ़ ॾियणु, सुठनि माण्हुनि जी तारीफ़ करणु। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी शानदार ख़ूबी आहे। ॿी ॻाल्हि, असांजो सॼो समाज वटि टाइम ई टाइम आहे, वांकाई आहे ई वक़्तु, ॿियो छा आहे असां वटि विञाइण लाइ। पर डॉक्टर साहब सां जॾहिं बि गुफ़्तगू, का कचहरी, का वेहट, त इहा बि हिकिड़ी तमामु
घटि माण्हुनि में ख़ूबी थिए थी त सदाई कम जी ॻाल्हि, सदाई उत्साह जी ॻाल्हि, मनसूबनि जी ॻाल्हि, छा कजे जी ॻाल्हि, कीअं कजे जी ॻाल्हि। ऐं इहो ई सबबु आहे जो डॉक्टर साहब जी हयाती खणूं था त पंहिंजे प्रोफेशन में हिकिड़ो कामयाबु प्रोफेशन, हिकिड़ो कैरियर बतौर डॉक्टर जे सॻा मां बि बाद में थो चवां, हिकिड़ी अधु सदी जो पूरो सफ़र आहे। ऐं पाकिस्तान जा वॾा इदारा गैर सरकारी, डॉक्टर साहब जॾहिं जिते रहियो, घणनि जो उस्ताद बि आहे शोबनि में, त इदारा साफ़ माण्हू ऐं क्लीन माण्हू, शफ़ाफ़ माण्हू, जंहिंजे दामन ते को माण्हू लीको ॻोल्हे कोन सघंदो, ऐं अहिड़े समाज में त मां सम्झां थो त इहा जेका ख़ूबी आहे, जेका बाअमल माण्हूअ जी ख़ूबी आहे, बाकिरदार माण्हूअ जी ख़ूबी आहे, ऐं डॉक्टर साहब में तमामु उत्तम दर्जे ते असां हमेशह ॾिठी आहे। ऐं ख़ूबियूं घणियूं ॻाल्हियूं घणियूं आहिनि, पर मां अॼोके दौर जे हिसाब सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि त जेको माण्हू जेतिरो ॾाहो थींदो आहे उनखे ओतिरो पंहिंजी अणॼाणाई जो अहसासु थींदो आहे, इग्नोरेंस जो अहसासु थींदो आहे। हुनखे वॾनि माण्हुनि खे हिकिड़ी ग़लती हूंदी आहे ॿियनि ग़लतियुनि सां गॾु गॾु, त उन्हनि खे लॻंदो आहे त असां कुझु सम्झी न सघिया आहियूं, अञा घणो कुझु रहियो पियो आहे। ऐं हलकड़ो माण्हू छा कंदो, उहो इल्म जी दावा कंदो, उहो ॾाहप जी दावा कंदो, उहो सभु कुझु सम्झण जी दावा कंदो। त डॉक्टर साहब में हिकु इहा वॾी ख़ूबी आहे, मां ॾिसंदो लतीफ़ साईं जेका वेह थींदी ऑडियंस में वेठो ॿुधण ईंदो, ख़ासि गुफ़्तगू करण त माण्हू ईंदो ई ईंदो, पर ॿुधण ईंदो। त इहा जेका ख़ूबी आहे, इब्न सीना जी ज़िंदगी में हिकिड़ो वाक़ियो आहे बू अली सीना जो। त बू अली सीना किताब ते लिखियो, त हुनखे ख़बर पई त हिन मौज़ूअ ते कोई 300 मील परते 400 में, हाणे अॼोका 300 मील न सम्झो, तव्हां सम्झो 11वीं सदी जा 300 मील जॾहिं सफ़र मुमकिन न हो। त बू अली सीना खे ख़बर पई त कंहिं ॿिए आलिम इन मौज़ूअ ते किताब लिखी वरितो आहे, तिब्बत। त हुनजी बायोग्राफी में लिखियलु आहे त बू अली सीना ऐं होशियारु माण्हू, दरबार जो तबीब बि रहियो, उहो पंहिंजा सभु किताब, सभु पैसा वैसा खणी उन जे ॻोठ जो, उन जे मदरसे जो सो लहण शर्त पुछई त छा इहो मूं सही ॿुधो त हिते जेको आलिम रहे थो उहो इहो किताब लिखी चुको आहे, अञा किताब ॾिठो न हुई, हथ में न खयो हुई। त हुननि चयोसि हा उहो किताब हू लिखी चुको आहे। त हुनजी बायोग्राफी में लिखियलु आहे त बू अली सीना पेट में झुमियल आहिनि हेॾे आलिम इन ख़ुशीअ में, पोइ जेके पंहिंजे खीसनि में पंहिंजे पैसा सभु माण्हुनि खे विराए ॾिनई, त मूंखे इहो ॾींहुं नसीबु थियो त मां पंहिंजी हयातीअ में इहो किताब ॾिसी सघंदुसि ऐं पढ़ी सघंदुसि। ऐं असांजी बदनसीबी आहे त सभु कुझु मौजूदु आहे, पर वांदे वटि बि टाइम न आहे, मसरूफ़ वटि टाइम हो ई न हूंदो, पर वांदे वटि बि टाइम न आहे। त डॉक्टर साहब जी इहा ख़ूबी जेका मूंखे अॼोके दौर में नापेट थी वई आहे, त डॉक्टर साहब अॼु ताईं पाण खे शागिर्द सम्झे थो ऐं पंहिंजे शागिर्द माण्हू खे अचे मजलिस में महफ़िल में वेहंदो आहे। इहा हिकिड़ी ॾाहे माण्हू जी निशानी आहे, इहा ज़ाहिर आहे त अॼोके असांखे दौर में सिखणु खपे। ऐं ईअं घणी ख़ूबियूं, घणी ॻाल्हियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां करे पहुचां थो सघां ते ॿियनि पासनि ते, त असां ज़रई समाज जा माण्हू आहियूं, अञा ताईं असां ज़हनी तौर जदीदियत में दाख़िल कोन थिया। फुलसूट पाइण सां ऐं RCC जायुनि में रहण सां ऐं गाॾियुनि में घुमण सां को माण्हू जदीदियत में दाख़िल कोन थींदो आहे। जदीदियत हिकिड़ो नओं फ़िक्री ऐं ज़हनी दौर आहे जंहिंमें माण्हू दाख़िल थींदो। इन करे असांजो अॼु ताईं बि घणे भाङे जेको सोचण जो अंदाज़ आहे, जेको सोचण जो निज़ाम आहे, जेको निज़ाम ख़्याल आहे, उहो ज़रई समाज जे ढांचे ते आहे। ऐं ज़रई समाज में इदारा न हूंदा आहिनि, ज़रई समाज तवकुल कंदो आहे, ज़रई समाज में रिथाबंदी रोज़ मंझि हिकिड़ी फसल जी थींदी, फसल खां फसल ताईं
सदियुनि जी रिथाबंदी कोन कंदो ज़री समाज, फितरत जे रहम करम ते हूंदो। पर जदीदियत जो दौर जॾहिं दुनिया में आयो त ॿियनि घणनि शयुनि सां गॾोगॾु उन इहा शइ सम्झाई। हे जेको लफ़्ज़ असां ॿुधो आहे न त तमदुन, असां वटि सम्झो वियो आहे शायदि तमदुन जो मतिलबु रहणी करणी आहे। रहणी करणी बि तमदुन आहे, पर तमदुन चइबो आहे तहज़ीब जे समाज जे पैदा कयल इदारनि खे तमदुन चइबो आहे। रोमी तहज़ीब में जेको सेनेट जो इदारो हो इहो उनजी तमदुन जो हिसो हो। यूनानी तहज़ीब में फ़लसफ़े जूं ऐं रियाज़ी जूं ऐं साइंस जूं अकेडमियूं, त उहो यूनानी तहज़ीब जे तमदुन जो हिसो। पर असां अञा ताईं अहिड़े समाज में रहूं था जिते फ़र्दनि खे अहमियत ॾियूं था, इदारनि खे न ठाहिण लाइ तयारु आहियूं, न हलाइण लाइ तयारु आहियूं, न अॻिते वठी वञण लाइ तयारु आहियूं। मां हिनखे बाद में चवंदुसि, पर डॉक्टर साहिब जी ज़िंदगीअ जी ख़ूबी इहा आहे त जोयो साहिबु, साईं जोयो साहिबु, डॉक्टर बलोच साहिबु, डॉक्टर सुलेमान शेख साहिबु, इहे घणा माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि सॼी उमिरि इदारा ठाहिया। साईं जी एन सेट या अदबी बोर्ड साईं जी एन सेट करायो ऐं सिंध यूनिवर्सिटी उन ठाराई। इदारा साज़ी छो त समाज जिन पिलर्स ते बीहंदो उहे तवकुल ऐं उनखे कोन हली सघंदो। समाज खे इदारा खपनि जेके रिथाबंदी कनि, पंहिंजे दौर जा थंभा ऐं थूणियूं बदिलनि, तॾहिं समाज खे वेंदो। त मां सम्झां थो त इहा जेका डॉक्टर सुलेमान शेख में इहा ख़ूबी आहे, तव्हां ॾिसंदो त सॼी उमिरि, पर आख़िरी दौर जेको हिन उमिरि जो आख़िरी त कोन थिए, पर जेको हिन जी ज़िंदगी जे हिन पीरसनी वारो दौरु आहे जेको जंहिंमें डॉक्टर साहिबु आहे, उन में उहो रिटायर कोन थियो आहे। ऐं रिटायरमेंट जो तसवुर ई फुज़ूल आहे। आलिम रिटायर थींदो आहे छा? ॾाहो माण्हू रिटायर थींदो आहे छा? कमिटेड माण्हू रिटायर थींदो आहे छा? कराइतो माण्हू रिटायर थींदो आहे छा? कागज़ भरियो माण्हू रिटायर थींदो आहे छा? रिटायरमेंट छा? हीअ त सतही तसवुर आहे त तव्हांखे पनो मिलियो, तव्हांजी उमिरि 60 साल थी वई आहे, तव्हां कम खां वियो। निसार सिद्दीकी साहिबु हो, असांजो दोस्त हो, ऐं मूंखे यादि आहे त उन महफ़िल में डॉक्टर सुलेमान शेख बि मौजूदु हो। मां दोस्त जेका एजाज़ कुरैशी साहिब जे घर 1995 में मीटिंग थी, जंहिंमें निसार साहिबु अञा कमिश्नर हो। असां वटि प्रपोज़ल खणी आयो हो दोस्तनि वटि त मां IBA जे तिर्ज़ जो इदारो ठाहिणु चाहियां थो, मूंखे साथ खपे ॾाढो। और पहिरीं गॾिजाणी डॉक्टर साहिब जो मां बि हुयुसि 95 में, ऐं 2 कमरनि में पब्लिक स्कूल सखर जे 2 कमरनि में हुन शुरू कयो IBA सखर। अॼु सिंध वटि ॾेखारण जहिड़ो इदारो आहे। त मां सम्झां थो त इहा जेका इन ते मां आख़िर तॾहिं ॾियां थो त डॉक्टर सुलेमान शेख उन्हनि माण्हुनि मां आहे जेके गैर सरकारी इदारा हुजनि या आख़िर में ज़ैबिस्टी जेको आहे, ऐं बेनज़ीर साहिबा जो ताज़ो साईं जो किताबु छपियो आहे ॾाढो शानदार ऑटोबायोग्राफी जो, उन में साईं उहो ख़त बि ॾिनो आहे जेको बेनज़ीर साहिबा डॉक्टर साहिब जी एप्रिसिएशन में उन्हनि खे लिखियो आहे। ऐं इहो ख़त त कुझु बि न आहे, इन क़िस्म जी कंट्रीब्यूशन जो को मुल्ह थी सघे ई नथो। त हू अॼु बि उन इदारे जी तरक़ी ऐं उन जी तरवीज में बुनियादी अहमियत रखे थो। ईअं घणियूं ख़ूबियूं। मां ॻाल्हि जे ॿोल जे ॿिए पासे ते सगा। हाणे भली माण्हुनि खे लॻंदो हुजे त सगा जी अहमियत न आहे। सगा हाणे भली माण्हुनि खे लॻंदो हुजे त शायदि हाणे समाज अॻिते वधी वियो आहे, ग्रेजुएट हुजनि कहिड़ी वॾी ॻाल्हि। पर तव्हां पोइते मोटी वञो ज़हनी तरह जॾहिं सगा ठही। सिंधी माण्हुनि जो असां छा थियो? सिंधी माण्हुनि जो सदियुनि जो मिडिल क्लास पढ़ियो लिखियो तबिको अप्रूव थी ॿाहिरि निकिरी वियो। उहो हिंदुस्तान हलियो वियो। ॿाहिरों आया ऐं सिंध जी सुञाणप इहा ठाहिणु चाहियूं। असांजो फ़ख़्रु आहे त ॿाहिराड़ियूं असांजूं हसीन ऐं अमीर आहिनि, शानदार आहिनि, पर असांजे क़ौमी तसवुर ऐं तशख़ुस खे हुननि बदनीयती सां डिस्टॉर्ट करण जे लाइ हिकिड़ी सुञाणप ठाही कि देही माण्हू आहिनि। देही ख़राबु ॻाल्हि न आहे, असां लाइ फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे, पर हू ॼट जे माना में
अनपढ़नि जे माना में, पसमानगी जे माना में, उहा सिंधी माना ॾेई। हिकिड़ी भेरे PTV ते घणी पुराणी ॻाल्हि आहे, 25 साल पुराणी ॻाल्हि हुई, मेहताब राष्ट्री मां हुउसि ऐं PTV ते मीटिंग हुई, उन में PTV ते गुफ्तगू हुई, त हुन हिकिड़े चयो त हाँ आप असल में बड़ा अच्छा है, देही लोग होके भी ऐसी बातें कर रहे हैं। माचुमान मुझे 4 पीढ़ियों आलमन की पीढ़ी हुई, बेटा रो कहिड़े बि कॉलेज में पढ़ियो आहियां, अञा ॾेई आहियां, सॼी रूह ज़मीन में पिया आहियूं, दुनिया में पढ़ियो अथऊं, पढ़ायो अथऊं दुनिया में, अञा ॾेई आहियां। मेरे मेहताब राष्ट्री जी कजे त सिगा जी जेका अहमियत आहे उहा इहा आहे त उन ज़माने में उन ॿ टे वॾा कम कया। हर शइ खे पंहिंजे ज़मान ऐं मकान ॾिसणु खपे, उहो वक़्तु कहिड़ो हो, उहो हालतूं कहिड़ियूं। उन में हिकिड़े पासे सिंधी मुस्लमाननि में, हिन में त फ़र्क़ु कोन्हे मुस्लमान हिंदू जो, पर हिंदुनि में त अॻे ई तालीम हुई, सुठी तालीम हुई, उन तालीम जा घणा माण्हू हुआ। सिंधी मुस्लमान में कुझु कोन हो, ज़री समाज जो माण्हू हो। सिका ऐं ग्रेजुएट थियणु त मामूली ॻाल्हि त कोन्हे। तव्हां ॾिसंदो जेकॾहिं साईं जोय साहिब जी जनरेशन त उन्हनि खे लिखियो हूंदो, उहा वॾी ॻाल्हि हुई, BA BT, हाणे कोई लिखंदो BA BT, उहो BA BT वॾी ॻाल्हि हुई, छाकाणि त सिंध मां हुया घणा माण्हू जेके ग्रेजुएट थी सघंदा। असांजो मैट्रिक जो बोर्ड बॉम्बे में हो, इन करे सिगा जंहिं ज़माने में ठही उन हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म ॾिनो उभरंदड़ सिंधी विचोले तबिके जे उन्हनि ग्रेजुएट्स खे, त तव्हांखे मौक़ो मिलियो आहे। ऐं ग्रेजुएट हुजण जो मतिलबु इहो थोरी हो त पोइ तव्हांखे पनो मिलियो आहे त वञी तव्हां कमु कयो, पंहिंजी जॉब कयो, उहो त उहो ई कनि पिया। सिगा जो मतिलबु हो त तव्हां हाणे ग्रेजुएट आहियो त तव्हांजे कुलनि जो ॿार आहे त तव्हां हिन पंहिंजे समाज जी वापसी कयो, उनजी मालिकी कयो। जेके नथा पढ़ी सघनि उनखे पढ़ायो। हीअ तंज़ीम छो ठही? ईअं त कोन हो त फ़क़ति को उहो डिग्री जो पढ़ो आहिनि। सिगा जो मतिलबु हो त पंहिंजे पढ़ियल मिडिल क्लास खे इहो शऊर ॾिजे, या उनजे अंदरि रोशनी ॿारिजे, ॾीओ ॿारिजे, उनखे उत्साह ॾिजे त उहो पंहिंजे पोइते पियल समाज जी वापसी करे उनजो धणी थिए। ऐं बिल्कुलु इन को शक न आहे त सगा हिकिड़ो वॾो अरसो इहो कमु कयो, हाणे करे त इहा इदारे जी अहमियत आहे। ऐं हू जेको मूं ॻाल्हि कई त जेका डिस्टॉर्शन हुई आइडेंटिटी, सिगा ऐं ॿियनि काफ़ी उन्हनि सिंध जे समाज जो उहो तालीम याफ़्ता चहिरो साम्हूं आंदो त सिंध हीअं बि आहे, सिंध हीअं बि आहे। ऐं पोइ यकीनन सिगा जा मनसूबा आहिनि, काफ़ी स्कूल हलनि था एतिरा। इस्लामाबाद में अॼु खां 30-35-40 साल अॻु में सिंधी हूंदा घणा हुआ। अॼु इस्लामाबाद में सिंधी हुअ ई घणा आहिनि, पर सिगा जो पूरो मर्कज़ आहे, इदारो आहे, सभु शयूं आहिनि। इहे सभु ज़ाहिर पेश कदमियूं आहिनि। कराची जे शहर में जिते सिंधी ॿोलीअ खे अमल नेकाली मिली वई, उनमें सिगा कराची खे फोकस कयो त कराची में सिंधी मीडियम स्कूल हुअणु खपनि। ऐं जेतिरो हुन वसंद हुओ उन सिगा कया आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिनतूं आहिनि, शानदार आहिनि। त मां सम्झां थो त अॼुकल्ह जेको ही आम फैशन थी पियो आहे, अदबी सर जी कहिड़ी अहमियत आहे? बाबा उनखे बहितर करण जी ॻाल्हि कयो न, उनखे रद्द था कयो। हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे, हिकिड़ो इदारो आहे, असांजे समाज हलाए ऐं वॉलंटियर आहे, रज़ाकारनि आहे, सगा बि आहे। सो तनक़ीद कयो त इहा दोस्तानी तनक़ीद कयो त इहा अञा बहितर कीअं थिए, या अञा अॻिते कीअं वधे, अञा हिन दौर खे कीअं पंहिंजे हथ में खणी अॻिते वधे। पर जे तनक़ीद इहा हूंदी त अदबी संगत हुजे ई न ऐं सिगा हुजे ई न, इहा तनक़ीद मां सम्झां थो दुरुस्त न आहे। इन करे असांखे हिननि तंज़ीमुनि इदारनि जी अहमियत खे पंहिंजे उन दौर ॾिसणु खपे। मां पंहिंजे आख़िरी हिस्से में गुफ़्तगू खे ऐं जे ॻाल्हि थी छा थियणु खपे। पहिरीं ॻाल्हि इनफ़रादी सतह जी ॻाल्हि कयां ऐं पोइ थो अचां इज्तिमाही सतह जी। इनफ़रादी सतह जी ॻाल्हि डॉक्टर साहब वारा त सीनियर नसुल आहिनि, असां उन खां पोइ नसुल आहियूं। मां जेकॾहिं फ़क़ति पंहिंजी ज़ाती मिसाल तव्हां में मां हर को माण्हू अहिड़ा मिसाल ॾींदो, अहिड़ा 50 मिसाल। जे मां पंहिंजे प्राइमरी जो मिसाल ॾियां त मां जेकॾहिं अखियूं ॿुटियां त मूंखे हिकिड़ा शानदार उस्ताद नज़र अचनि था, जेके हिकु शहर नंढे शहर में स्कूल में पढ़ाईंदा हुआ
पर उन्हनि खे पघार खां वधीक तालीम में दिलचस्पी हुई। वो वाकई उस्ताद हुआ, वो वाकई पंहिंजे शागिर्द जी किरदार साज़ी कंदा हुआ। हाई स्कूल जा उस्ताद, पिटारो कैडेट कॉलेज जा उस्ताद, मां अखियूं ॿुटायो त मां अॼु ताईं उन्हनि खे यादि करे अखियूं भरिजी ईंदियूं। एॾा बाकमाल ॼाणूं बि, आलिम बि ऐं कमिटेड उस्ताद। हाणे तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा त तव्हां छिड़क भरींदव, लड़ी ॾिसंदव त अच्छा हे अञा बि अहिड़ा माण्हू आहिनि। अॻे इहो आम हो, अॻे इहो ख़ासि ॻाल्हि न हुई, इहो आम हो। ऐं हाणे अहिड़ा माण्हू मिलण त मुंहिंजी पहिरीं गुज़ारिश आहे, जॾहिं डॉक्टर सुलेमान शेख जहिड़े माण्हुनि खे मञता ॾियनि था, मान ॾियनि था, त मां सम्झां थो त क़ौमूं असांखे सम्झणो पवंदो त क़ौमूं ऐं समाज जुगाड़नि सां दुनिया में किथे बि अॻिते न वधिया आहिनि। हे जेके दुकान खोले वेठा आहिनि पब्लिसिटी कमीशन वारा, सिका जा इहे कम हुअणु खपनि। सिका जो इहो कमु हुअणु खपे त उहा समाज में उथी बीहे त मेरिट ते कंप्रोमाइज़ कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। छाकाणि त हिकिड़ो माण्हू जुगाड़ सां ईंदो, पक रखो त पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ी ताईं जुगाड़ ई कंदो रहंदो। ऐं जेको पंहिंजी क़ाबिलियत सां, पंहिंजे पोहे सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे एतमाद सां, पंहिंजी इल्म जी ख़ुदी ऐं उन सां अॻिते ईंदो, उहो कॾहिं बि ॿिए खे जुगाड़ करणु न ॾींदो। जेको पाण न आयो आहे जुगाड़ सां, उहो ॿिए खे छॾींदो। जंहिं पाण कॾहिं रिआयत न वरिती आहे, ॿिए खे ॾींदो। जंहिं पाण कॾहिं रुपयो रिश्वत न ॾिनी आहे, ॿिए खे ॾींदो। ऐं जेको आयो ई जुगाड़ सां आहे, उनजो गुज़ारो ई जुगाड़ कयो। मेरिट जेको लफ़्ज़ न आहे, मेरिट सॼे समाज खे बर्बाद करणु या समाज जी तामीर जो ज़रियो आहे। तव्हां मेरिट ख़तमु करे छॾियो, सॼो समाज जुगाड़ में लॻी लॻो पियो आहे। ऐं तव्हां मेरिट खे भली मुलाज़मतूं 5 हुजनि या 50 हुजनि या 500 हुजनि, मां सम्झां थो सिंध उनजी बदिलबी जॾहिं मूं समेत असां मां हर हिकु माण्हू जे मुंहिंजे ॿार खे मेरिट ते मुलाज़मत न मिले त उहो ख़ुशि थिए त मुंहिंजे ॿार खे मुलाज़मत न मिली आहे, छो त मेरिट ते कोन आहे। जे मुंहिंजे ॿार जे साम्हूं ॿियो ॿारु क़ाबिलियत सां खटे थो त मूंखे ख़ुशि थियणु खपे त हू हुनजो हक़ु मुंहिंजे ॿार जो हक़ु न आहे, तॾहिं समाज कंदो। त मां सम्झां थो त हीउ जेका मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि आहे उहा इहा आहे त किरदार साज़ी। असां वटि माण्हू चए थो मां पंहिंजी ज़ाती डोमेन में हर जुगाड़ कयां, बाक़ी ॿिया वरी जेके आहिनि उहो हिकिड़ो लतीफ़ो आहे, उन ॾाह वारी ॻाल्हि आहे। मां ॿुधाइणु चाहियां थो कंहिं बादशाह सलामत वज़ीर खे चयो त भला ॿुधाए त मुंहिंजे मुल्क जा माण्हू ईमानदार आहिनि या ठॻ आहिनि? त वज़ीर चयो साईं आहिनि, चवंदा पाण खे ईमानदार आहिनि त वॾा ठॻ। चई न न, मूंखे पक आहे त मुंहिंजे मुल्क जा माण्हू वॾा अशराफ़ हूंदा। चऊं भला इम्तिहान वठूं, या इम्तिहान वठो। वज़ीर छा कयो, सॼे शहर जे अंदरि ड्रम रखाए छॾियईं वॾा ऐं ऐलान कराई त बादशाह सलामत जो हुकुम आहे त हर को माण्हू बादशाह सलामत जे हुकुम ते सुबुह जो खीर जो गिलास विझी वञे ड्रम में। मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हो, जुगाड़ सुगाड़ अची कयां, पोइ पाणी जो वटो गिलास भरे वञी लिकाए विझी आयो। चई हाणे सॼो शहर खीर आणींदो, जे मूं हिकिड़े खीर न आंदो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? शाम जो जॾहिं ड्रम खोलियो उहो पाणी पियो। हर माण्हू इहो सोचे आयो हो त मां जेकॾहिं अकेलो हिकिड़ो जुगाड़ करे ईंदुसि कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, बाक़ी त उहे खीर खणी ईंदा। हे समाज उन वांगुरु आहे। हर को माण्हू चए थो मां जुगाड़ कयां त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, मुंहिंजो अकेले सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, बाक़ी सभु त उहो ई करे रहिया आहिनि। ख़बर पए थी त मेजॉरिटी इहो ई करे रही आहे। इन करे सिगा जहिड़ियुनि तंज़ीमुनि खे हाणे ज़ाहिर ग्रेजुएट थियणु वॾी ॻाल्हि न आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे त उहो ग्रेजुएट करे छा थो, उहो पंहिंजे मनसब ते वेही करे छा थो। जे उस्ताद आहे छा थो करे, जे इंजीनियर आहे छा थो करे, जे डॉक्टर आहे छा थो करे, जेके जंहिं बि शोबे में आहे उहो उते करे छा थो। हाणे ग्रेजुएट हुजणु का वॾी ॻाल्हि न आहे। सिगा खे पंहिंजे कम खे अॻिते वधी वञी इहो कमु में खणणु खपे त उहो माण्हू करे छा थो। मां सम्झां थो
हिते दोस्तनि जी ॻाल्हि ॾाढी दिलचस्प हुई त घणे भाङे अक्सर त वॾी उमिरि दोस्तनि जी आहे, इहा सुहिणी ॻाल्हि आहे, हसीन ॻाल्हि आहे, तजुर्बेकार दोस्त आहिनि, पर इहा कमज़ोरी बि आहे। जे नओं नस्ल शामिल न थींदो, नओं नस्ल न ईंदो, नओं ख़त न ईंदो, त पोइ ज़ाहिर आहे त इहे शयूं अॻिते न वधी सघनि। त इन्हनि इदारनि खे इन क़ाबिल कीअं बणायूं जो ही जामिब ऐं रोमासा जो नस्ल जेको आहे इहो ख़ुशीअ सां पाण अचे त असांखे इन तंज़ीम जा मेंबर कयो। छो त अक्सरियत इन नस्ल जी आहे, क़ाबिल नस्ल आहे। इन करे मां सिर्फ़ु आख़िरी ॿ नुक़्ता ॻाल्हि करे पंहिंजी ख़तमु थो कयां त हिकिड़ी ॻाल्हि यादि करणी पवंदी, जीअं मूं मेरिट जी ॻाल्हि कई, इदारनि खे ठाहिबो त क़ौम ठहंदी, इदारनि खे बर्बादु कबो। पर पाण में वेठा आहियूं, हे सिंध में जेके स्कूल आहिनि, हुकूमतूं न आहिनि, इन शक ई न आहे, कामराशाही, वज़ीर, हुकूमतूं सभु सही आहे, भला जेको उस्ताद पढ़ाए थो उन मां घणो माण्हू उस्ताद आहे, हाई स्कूल वारो माण्हू, कॉलेज जो माण्हू। मां दादू वियुसि 4 साल अॻु जी ॻाल्हि आहे, जो मुंहिंजो लेक्चर लतीफ़ साईं कयो, हिकिड़ो माण्हू बुज़ुर्ग टीचर हो, मूंखे चई साईं मुंहिंजी त चांहि अॼु पीअंदो, मूंखे चई मोहबत सां, मां चयो मां हलंदुसि, अॼु सुभाणे सुबुह जो मां तव्हांजे घर वियुसि। चई ठीकु आहे। ॿिए ॾींहुं मूंखे वठणु मां घर वियुसि हुनजे, त हुन पंहिंजूं नूंहं पुट धीअरूं सभु विहारिया। उहो मिसाली माण्हू आहे जंहिंखे नालो गुज़री वियो आहे। ॻाल्हि कहिड़ी कई, मूंखे चई जामिद साहिबु तव्हांखे मां छो वठी आयो आहियां, त हे मुंहिंजूं नूंहं आहिनि, हे मुंहिंजा पुट आहिनि, हे मुंहिंजी धीअरूं। चई मां प्राइमरी उस्ताद, मां इन पघार मां हिननि खे पढ़ाए हिते पुॼायो, सॼी उमिरि ईमानदार सां पढ़ायो, ऐं पघार घणी, पघार चंद हज़ार। अॼु मुंहिंजे घर में 6 लख रुपया पघार अचे थी, पढ़ाइण मां को बि नथो। उस्ताद हो न, पंहिंजो नूंहं पुट थी विया आहिनि। मूंखे चई मां चंद हज़ारनि ते सॼी उमिरि पढ़ायो, हिननि सभिनी खे पढ़ायो, हिननि खे मुंहिंजे घर में 6 लख पघार थी अचे, पढ़ाए नथा, हिन को सम्झाए ही थींदो छा। पोइ मां हुन सां कचहरी कई त मां सम्झां थो त असांखे इहा एजेंडा हथ में खणणी पवंदी, ऐं सियासी कम बि ज़रूरी हुई, मज़ाहिमतूं बि ज़रूरी हुयूं, ख़ारिजी क़ुवतुनि सां जहिड़ो बि ज़रूरी आहे। पर घर में जेके मसइला आहिनि, ही यूनिवर्सिटियूं, वाइस चांसलर, कहिड़ो माण्हू ॻाल्हायो हुजे, कीअं था अचनि, कीअं था भर्ती थियनि, कनि छा था। यूनिवर्सिटियूं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल, समाज में सिगा इहो कमु करे सघे। मां सम्झां थो सिगा ॿियो कुझु बि न करे, अॼोके दौर में पंहिंजे इदारनि जी मालिकी जो कमु हथ में खणे। तव्हां ॾिसो त सिगा सिंध में इनकलाब करे सघे। शर्त इहो आहे त ॻाल्हि कंदड़ पाण उन किरदार जो हामिल हुजे। हे लफ़्ज़ जेको आहे मोतबर, मोतबर जो मतिलबु आहे क़ाबिल एतबार। मोतबर जी डेफिनेशन ई बि आहे, असां वटि थी वई आहे। मोतबर जो मतिलबु आहे उहो माण्हू जंहिं ते वेसाह करे सघिजे। त समाज खे असांखे अहिड़ा माण्हू पैदा करणा पवंदा जेके इहो कनि। ऐं अॼोको दौर त इन लिहाज़ खां ख़ुशबख़्ती जो दौर आहे त इल्म ताईं रसाई आसान थी वई आहे। बुअल सीना खे त गॾ लाइ घोड़े ते वञिणो पियो 300 किलोमीटर हिकिड़े किताब लाइ, हिते सॼी दुनिया टेबल ते पई आहे, खीसे में पई आहे। इन करे मां सम्झां थो त 21वीं सदी अहिड़ी सदी आहे जंहिंमें मां इहा आख़िरी ॻाल्हि थो कयां, ऐं इहा ॻाल्हि मां अॼु नथो कयां, या मुंहिंजे 20 साल अॻु शायदि हिन किताब में हिते पूरो बाबु थियल आहे। मां छा थो चवणु चाहियां, 21वीं सदी में हर शइ जी रफ़्तार तेज़ थी वई आहे। जे समाज में अंसर ग्रहण जा आहिनि, फना जा आहिनि, त उहे समाज तकड़ा रहंदा ऐं तकड़ा फना में वेंदा। जिन में सलाहियत अॻिते वधण जी हूंदी, उहे तकड़ियूं बिरांडूं पाए उहे अॻिते वेंदा। हे उहो ज़मानो कोन अथव सदन में बर्बादु थिबो, सदन में ठहिबो। हाणे दुनिया ॾहाकनि में ठहंदी ऐं ॾहाकनि में ज़वाल हूंदी। इन सॼी सूरत हाल में सिगा, अदबी संगत, सियासी पार्टियूं, यूनिवर्सिटियूं, हे सभु इदारा समाज जा, इहे सभिनी जे लाइ इहो सोचण जो मक़ाम आहे।
सॼी उमिरि पिटींदा हुआसीं कहिड़ो त सिंध में मिडिल क्लास कोन्हे, इहा ई दाऊ कंदा हुआसीं न। अॼु सिंध जे 29 ज़िलनि में जे घटि में घटि बि हूंदो त 1 करोड़ खां मथे सिंधी विचोलो तबिको तालीम याफ़्ता आहे। करे छा कयो? करोड़ मिडिल क्लास हुजे, तालीम याफ़्ता हुजे, वाकई ग्रेजुएट हुजे ऐं साहिब किरदार हुजे, तव्हां सम्झो था त हिन समाज खे 25-30 सालनि में किथे पुॼायो। इन करे सिगा जहिड़ी तंज़ीमूं इहो कमु हथ में खणी सघनि थियूं त इहो शऊर पैदा करे, इहो तहरुक पैदा करे, इहा मूवमेंट हलाइजे। माण्हुनि खे रुॻो इहो न ॿुधायो त तव्हांजे ॿिया ज़ुल्म पिया कनि, उहे त कनि पिया, हुन सां विढ़ो, क़ौम विढ़े पई, पर पंहिंजे अंदरि कहिड़ियूं ख़राबियूं अथऊं माण्हुनि खे इहो ॿुधायो। क़ौमूं ऐं समाज रुॻो ख़ारिजी दॿाउ में ज़वाल में न वेंदा आहिनि, पंहिंजे अंदरूनी बुराइयुनि में निकिरी वेंदा आहिनि। त मां सम्झां थो त इहा ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणी पवंदी। ऐं लास्ट बट नॉट लीस्ट नओं नस्ल असां जेके वेठा आहियूं, असांजी अक्सरियत मुस्तक़बिल सवाल नथी रखे आहे, मूं समेत। असां हाणे फ्यूचर न आहियूं, फ्यूचर हे जानिब आहे, फ्यूचर रोमांस आहे, फ्यूचर इहो नसुल आहे। असां उनखे कहिड़ो समाज ऐं कहिड़ी सिंध था ॾेई वञूं, इहो असांजे लाइ अख़लाक़ी सवाल बि आहे, सियासी सवाल बि आहे, समाजी सवाल बि आहे ऐं हर क़िस्म जो सवाल बि आहे। मां पंहिंजी गुफ़्तगू जे आख़िर में वरी तव्हांखे मुबारकबाद हुजां त डॉक्टर सलेमान शेख साहिबु जहिड़े इंतिहाई ॾाए हिकिड़े सिंध जे ख़ादिम, हिकिड़े शानाइते ऐं शानदार किरदार खे तव्हां सभिनी असां में शामिल आहियूं, मञता ॾिनी अथऊं। लतीफ़ साईं खां लफ़्ज़ उधारा वठी मां साईं खे वरी मोहबत या गुल अचां थो। साईं जी ॾाढो हसीन हिकिड़ो बैत आहे रामकली जे सुर मां त रहिया अथई राति सुबुह वेंदई साबरी। हे जेके सब्र करे वेठा आहिनि साबरीन, इहे रहिया अथई राति सुबुह वेंदई साबरी। लोअ लोअ मंझि लतीफ़ चए कर तिनी जी ताक। ऐं ताक जो मतिलबु शख़्सियत परस्ती न आहे। ताक जो मतिलबु उन्हनि जे गुणनि मां, उन्हनि जे किरदार मां, उन्हनि जे कम मां, उन्हनि जे वणनि मां, उन्हनि जे हयातीअ मां सिखण जी ॻाल्हि आहे। लोअ लोअ मंझि लतीफ़ चए कर तिनी जी ताक, संदी जोगियां ज़ात ॿिए भेरे मसले ताईं। हाणे किताब लाइ तारीफ़ ॾींदुसि उन शख़्सियत खे। साईं डॉक्टर साहिब सां असां काफ़ी वक़्त खां कोशिशि कयासीं त हैदराबाद में सभ खां पहिरीं आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो मां हीउ मौक़ो फ़राहम कयो जंहिंमें असां गॾिजी वियूं। ऐं जनाब जामी चांडो साहिबु जंहिं नमूने सां हिन सॼे असांजे पेशरफ़्त जी, असांजे नंढड़े कम जी जो जाइज़ो वरितो ऐं हुन लाइ शुक्रगुज़ार आहियां। असांखे नई राह जी तलाश आहे, छाकाणि त को बि इदारो, का जमात साॻे नमूने सां कमु नथी करे सघे। तब्दीली ज़रूरी अमल आहे। ऐं सिंध कैडेट एसोसिएशन तालीम जे लाइ शुरूआति कई त कीअं तालीम खे आम कजे ऐं उनखे माण्हूअ जी ज़रूरत में शामिलु कजे। अॼु इहो आहे त हर घर में ॿार जी तालीम जे लाइ बजट रखियलु आहे। यानी हर घर, हर ख़ानदान ग़रीब या अमीर इहो महसूसु करे थो त ॿार खे तालीम ॾियारणु खपे। इहा हिकिड़ी नंढड़ी पेशरफ़्ती आहे, पर जेका अहम ॻाल्हि आहे सा इहा आहे त असां इन खां पोइ क्वालिटी ते तवजो कोन ॾिनी। असां क्वालिटीअ खे छॾे ॾिनो। असां उन जे बदिरां
तकड़ में माण्हू पैदा करणु शुरू कया ऐं क्वालिटी छॾे ॾिनी। नतीजे तौरु असां वटि उहा सगारी लीडरशिप पैदा थी थिए। असांजी लीडरशिप अॼु अल्हम्दुलिल्लाह सभु पढ़ियल लिखियल माण्हू त मुश्तमिल आहे, पर उहे पंहिंजे कमकारनि खे ॿिए नंबर नमूने सां कमु हलाइनि पिया। नतीजे तौरु सिंध में जेकी कुझु थियणु खपे सो न पियो थी सघे। हाणे हीउ इदारो जेको 50 साल पूरा करे ऐं हींअर 53 सालनि जो थी वियो आहे, जेको बि हिकिड़े नंढड़े समाजी इदारे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जेका अवां सभिनी दोस्तनि जे महिरबानी सां अवां सभिनी जे ताउन सां असां हिते पहुता आहियूं। ऐं ॾाढो ॾुखियो सफ़र रहियो आहे। इहो सफ़र एॾो आसान बि कोन रहियो आहे। उन्हनि सभिनी जी तव्हांखे ख़बर आहे, हुनजो वजह ज़रूरी न आहे। पर अॼोके हिन में जंहिं नमूने सां मुंहिंजी जेका गुज़ारिश हुई मुंहिंजे साथियुनि खे सा इहा हुई त आउं एक्सपेक्ट कंदुसि त दोस्त सुवाल पुछनि, ऐं जामी साहब वरी महिरबानी कई, पर मूंखे इहो एक्सपेक्ट हो त जामी साहब वधीक तनक़ीदी तौर ते क्रिटिकली असांखे एनालाइज़ करे, छाकाणि जेसि ताईं जंहिं कम जी जंहिं इदारे जी तनक़ीदी जाइज़ो नथो वठो वञे तेसि ताईं असांखे सही राह जी ख़बर न पवंदी। सभु कुझु सही आहे, सभु कुझु भलो पियो वञे, इहो मुंहिंजे ख़्याल में असांजे कम जी का सुञाणप कान्हे। ऐं इन लाइ हिते जन दोस्तनि चयो त असीं करणु घुरूं था त मुंहिंजो हिनखे को मक़सदु हुजे। हिकिड़े माण्हू खे वेही हुनखे चइजे थो भलो कमु कयो, बाबा भले कमु करण वारा इलाही हलिया पिया, उनजो नालो निशान कोन्हे, असीं भरिया वेंदासीं सुभाणे आऊं कोन। असुल ॻाल्हि आहे त जेको रस्तो तव्हां सभिनी गॾिजी ठाहियो आहे उहो रस्तो केतिरो कामयाबु थियो आहे ऐं उन में अञा कहिड़ियूं चङायूं करणियूं आहिनि, कहिड़ी मंज़िल ते तव्हांखे पहुचणो आहे, इहे इन जो तइयुन करिणो ऐं अव्हां कीअं था महसूसु करियो। तव्हां सभु साथी तव्हां ज़िंदगीअ जो कच्छ हिसो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे वक़्त जो, पंहिंजे माल जो, पंहिंजे टैलेंट जो हिसो हिन में ख़र्चु कयो आहे, त तव्हां हुन मां कहिड़ो फल वठणु घुरो था पिया। इहो तव्हांजी एक्सपेक्टेशन जो इम्तिहान आहे ऐं उहो ज़रूरी आहे, छाकाणि असीं जॾहिं पाण में गॾिजी वियूं त असांखे पंहिंजी उणायुनि जो बि पतो हुजणु खपे। चङायूं त सभु को ॿुधाए थो, पर उणायुनि सां जेसि ताईं असीं साम्हूं न थींदासीं, जेसीं उन्हनि जो असांखे अहसासु न थींदो तेसीं असीं अॻिते वधी न सघंदासीं। सो मुंहिंजे सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी। हिकिड़ी ॻाल्हि जेका आम ॻाल्हि आहे उहा इहा त असां जॾहिं सिंध ग्रेजुएट जो स्ट्रक्चर पे ठाहियो तॾहिं सोचियोसीं त हिन जो लीडरशिप कीअं थींदी। तरीक़ा हिकिड़ो आम तरीक़ो जेको असां वटि आहे सो इहो आहे त बाबा जंहिं ठाही उहो ई लीडर आहे, बसि उहो जंहिंखे लीडर बनाए उहो लीडर रहंदो, माना शख़्सी क़िस्म जी राज जी ॻाल्हि। पर दोस्तनि जो ख़्यालु हो त ईअं त इदारा हली कोन सघंदा, असांखे इज्तिमाही तौरु हलाइणी खपनि ऐं उन लाइ जमहूरियत ज़रूरी आहे। त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन बाक़ाइदे इलेक्शन जो हिकिड़ो इंस्टीट्यूशन तयारु कयो। इलेक्शन कमीशन, हुनजा रूल्स रेगुलेशन्स, हुनजा तरीक़ा सभु छपियल आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं हर साल, हर ॿिए साल 3 साल इलेक्शन थिए थी, रहे थी पई, हेठि ब्रांचुनि में बि थिए थी, मथे बि थिए थी। हाणे उनखे रिलीजियसली मुकमल करिणो आहे। हुनमें के दोस्त हाराइनि बि था, के खटीनि बि था, जेके हाराइनि था उहे चवंदा असां सां ज़ुल्म थियो ऐं असां अञा जमहूरी
कैरेक्टर पैदा न कयो। असां में खटण हाराइण जो तसवुर बिल्कुलु शख़्सी बुनियादनि ते थींदो आहे, उनखे शख़्स मां कढणो आहे। असांजे इदारे जो सोचणो आहे त कहिड़ा दोस्त इदारे लाइ बहितर थींदा ऐं कहिड़ा दोस्त सुठे नमूने सां हलाए सघंदा। शख़्स त सभु भला आहिनि, सभु दोस्त असांजा, सभु साथी आहियो, सभिनी सां गॾु उथूं वेहूं था, दुखनि में सुखनि में गॾु आहियूं, पर ॻाल्हि आहे इदारे खे कीअं हलाइजे ऐं सिंध जे लाइ कहिड़ो कमु भलो कजे। ॿियो हिते जो समाज मुस्तहकम ते सिंध में सियासी कम थिया आहिनि, अदबी कम बि थियनि पिया ऐं माशाअल्लाह काफ़ी अंजुमनूं ऐं काफ़ी इदारा इन्हनि कमनि में मसरूफ़ आहिनि, पर समाज जी कंस्ट्रक्शन, समाज जी जोड़ जोक, समाज जी तरक़ी, इन ते तमामु घटि कमु कयो आहे। असांजा हिंदू भाउ इन मामले में तमामु मुस्तहकम हुआ, उन्हनि तमामु सुठो हिकिड़ी पंहिंजी निज़ाम ठाहियो ऐं पंहिंजे समाज खे मज़बूत कयो। नतीजो इहो थियो जॾहिं हू हितां विया त हुननि खां सभु कुझु खसिजी वियो, हथे ख़ाली वञी हुननि हेठां ज़ीरो लेवल खां सड़क तां बि कमु शुरू कयो ऐं इहा तारीख़ आहे त हुननि मां को बि पेनू न थियो, कंहिं बि हथु न टंगियो, महिनत कई। इहा वॾी ॻाल्हि आहे हुननि जी, ऐं उन महिनत मां अॼु हुननि जा यानी त दुनिया जे वर्क शाहूकारनि में असांजा सिंधी लेखिया वञनि था, वॾे में वॾे कारोबारनि में सिंधी अॻियां आहिनि, तालीम में सिंधी अॻियां आहिनि, हुननि त यूनिवर्सिटियूं खोलियूं, कॉलेज खोलिया, सभु पंहिंजी मदद पाण करे शुरू कयूं, हथे ख़ाली अलाह जी मदद सां हुननि सभु कुझु करे ॾेखारियो। जो सॼी हिंदुस्तान जी 2 अरब आबादी हिननि चंद लख सिंधियुनि जे हिमतुनि खे अॼु बि साराहे थी। तव्हां चैनल ते ॾिसंदा हूंदा त कीअं हुननि जी फज़ीलाई थिए। इहो सिंधी समाज जो जेको कैरेक्टर आहे, असां इहो छो नथा अख़्तियार करियूं? इस्लाम असांखे त कोन थो रोके त असीं महिनत न करियूं। असांखे महिनत करणी आहे, सचाई करणी आहे, सच ॻाल्हाइणो आहे, सच सां गॾु बीहणो आहे। इहो इस्लाम जो बुनियादी उसूल आहे। हिन करे असां इन तरफ़ वञूं ऐं हाणे सिंध ग्रेजुएट लाइ इहो ज़रूरी आहे, जीअं जामी साहब बि चयो, त असांखे इदारनि जी मालिकी करणी पवंदी ऐं ॾिसणो पवंदो त इदारनि में मेरिट जो केतिरो ख़्यालु कयो वञे। मेरिट में माण्हू इदारनि में दाख़िल थियनि था या नथा थियनि, पंहिंजो हक़ तलफ़ी थिए थी, उन ते असां आवाज़ उथायूं। छाकाणि त हाणे असांजो इहो कमु आहे त असीं अहिड़ी तालीम जी असीं संभाल कयूं जेका पूरी तरह सां पंहिंजा नतीजा ॾेई सघे। छाकाणि हिकिड़ो तालीम माण्हू ऐं ईमानदार माण्हू, महिनती माण्हू हिन मुआशिरे जो तमामु वॾो माण्हू आहे। असांजा जेके बि लीजेंड्स हुआ, अलामा तलत जो, अलामा आया काज़ी, डॉक्टर नबीबख्श बलोच, मोहम्मद इब्राहिम जो हुयो, सभु माण्हू बेहद महिनती ऐं बेहद ईमानदार हुआ। पंहिंजे मसइलनि में ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं महिनत कंदा रहिया, लिखंदा रहिया, पढ़ंदा रहिया, पढ़ाईंदा रहिया ऐं सेखारींदा रहिया माण्हुनि खे। इहो जेको तजुर्बो आहे, छो जीअं साईं चयो त हिन कम में रिटायरमेंट कान्हे, बिल्कुलु सही आहे। छाकाणि जी हीअ का नौकिरी कान्हे, हीउ जज़्बो आहे। जेको माण्हूअ जे ज़िंदगीअ सां गॾु हलंदो,
माण्हू जॾहिं मरी वेंदो त जज़्बो ख़तमु थी वेंदो। त साईं तव्हां अलाह साईं तव्हांजे दिलि में इहा ॻाल्हि विधी त सिंध समाज खे सुधारण लाइ असां गॾिजी हिकिड़ी तनज़ीम जोड़ियूं ऐं उन में कि हिन नमूने सां हलायूं त हाणे उनखे उन नमूने सां अॻिते वठी वञण जो वक़्तु अची वियो आहे। असां हाणे उन मंज़िल ते पहुता आहियूं जिते अलहमदिल्ला असांखे सुञातो वञे थो। ईअं कोन्हे त हाणे असांखे ॿुधाइणो थो पए त सिंध ग्रेजुएट छा आहे, पर तव्हां जे करे वञी त चओ त सिंध ग्रेजुएट त हर को चवंदो आहे असांखे ख़बर आहे। त इन हद ताईं सिंध जो हर बाशिंदो, पाकिस्तान जो हर बाशिंदो हिन इदारे खां वाक़ुफ़ु आहे। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असांजे साथियुनि ॾाढी महिनत कई आहे ऐं इस्लामाबाद में हिकिड़ो वॾो मर्कज़ क़ाइमु कयो आहे, हासिलूं ठाहियूं आहिनि, शालती ऑडिटोरियम ठाहियो आहे 500 माण्हुनि जे लाइ, ऐं जेको हिन खां वॾो आहे। ऐं इस्लामाबाद में असांजो हिकिड़ो निशान आहे। असां चई सघूं था कंहिं सूबे जी का बि ग़ैर सरकारी तनज़ीम जो को अहिड़े क़िस्म जी शइ सॼे पाकिस्तान में कान्हे जेका सिराजी इहो तव्हांजो फ़ख़्रु हासिलु आहे, इहो तव्हां कयो आहे ऐं इन फ़ख़्र खे क़ाइमु रखो। सॼे मुल्क में तव्हांखे उन इज़त ऐं एतिराम सां ॾिठो वञणु खपे, छाकाणि त असांजी क़ौम लतीफ़ जी क़ौम आहे ऐं लतीफ़ असांजी सुञाणप आहे जंहिं असांखे घणो अॻिते वठी वियो, इंसान जे बुराइनि खां ॿाहिरि कढी वियो ऐं उन असांखे जीअण जा नवां दग ॾिसिया ऐं उन शख़्सियत जे साए में पलिजी असीं जवान थिया आहियूं। अलाह जो वॾो करम आहे त उनजी ॿोली असां वटि अॼु बि ज़िंदा आहे। असीं हुनखे सम्झी सघूं था, ॿियनि खे सम्झाए सघूं था, इहो ॿोली कमाल जी ॻाल्हि आहे। बाबा हुन मां फ़ाइदो त वठूं, उनजो फ़ाइदो वठूं। मुंहिंजी गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे तव्हां हाणे हिन मुआशिरे खे हिकु ईमानदार, साफ़ सुथरो, महिनती मुआशिरो बणायो। इहो नए नस्ल मां मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे त इहो उन्हनि खां कमु शुरू करणु खपे। असांजे हिन सॼे सफ़र में केतिरा ई नौजवान आया, उहे पोड़ा थी विया ऐं हाणे नौजवान अचणु बंदि थी वियो आहे। नओं नस्ल तमामु घटि थो इन तरफ़ इंट्रस्ट वठे। कंप्यूटर जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, हिन करे उन्हनि जूं मसरूफ़ियतूं, उन्हनि जूं डाइवर्शन्स ॿियूं थी कयूं। बहितर आहे त असां पाण डिजिटलाइज़ थी वञूं, असां इन्हनि जी तरबियत कयूं ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु कयूं जीअं असांजो नओं नस्ल असां तरफ़ अट्रैक्ट थिए ऐं पंहिंजे हिन मीरास खे संभाले सघे। इहो ॿियो अहम कमु आहे जेको सिगा खे हाणे करणो आहे। इहे मुंहिंजी गुज़ारिशूं हुयूं। तव्हांखे के सवाल हुजनि त बेशक ॿुधायो। चेयरमैन साहिबु वेठो आहे, ऐं माण्हू उनखे गुज़ारिश कनि त हू भले हिन जी फ़तामी तकलीफ़ करे। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे चेयरमैन मोहतरम रफ़ीक अहमद जाफ़री साहब ने थे त चंद पंहिंजो सदारती फ़क़्रो पेश कयो। हाणे इख़्तिसार खां कमु वठो, टाइम कोन्हे, ई कोन्हे, उहे शयूं रहिजी। पर साॻी तरह ते जामी साहिबु थोरी मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे त जेका एक्सपेक्टेशन हुई उन हिसाब सां तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो, पर थोरी तिश्नगी रहिजी वई। तिश्नगी इन करे रहिजी वई त तव्हां शायदि सम्झो त पर हीअ असां टाइम ई तव्हांजे लाइ रखियो हुयो ऐं इन मां हिकिड़ी शइ जेका ड्राइव कई आहे उहा सम्झी आहे त असांखे इन क़िस्म जा प्रोग्राम इलाही जाइनि ते डॉक्टर साहिब खे तकलीफ़ ॾियणी पवंदी त उते को बि हिकिड़ो स्पीकर, को बि हिकिड़ो रिसर्चर जेको असां डॉक्टर साहिब जी शख़्सियत जी एनालिसिस करे
ऐं उन खां पोइ डॉक्टर साहब जी जेका ॻाल्हि ॿोल थी या उन मां जेके नतीजा निकिरनि उन्हनि मां ॿिए लाइ रास्तो मिलियो। पर तव्हां जंहिं वक़्तु पंहिंजी तकरीर शुरू कई त उन वक़्तु जेके मूं ॿ लफ़्ज़ जेके तव्हांजी उन तकरीर जी शुरूआत में जेके कढिया, शायदि उहे ॿ लफ़्ज़ तमामु वॾा आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो तसलसुल आहे जंहिंमें सिर्फ़ु मां पंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾियां थो। तव्हांजा लफ़्ज़ हुआ हिकिड़ी उहा शख़्सियत जेका जंहिंमां उत्साह पैदा थी। ॿियो तव्हांजो जुमिलो हो त उहा शख़्सियत जंहिंमें उहा ॾेख में वॾी न लॻे, ॾेख में उहा वॾी न लॻे, उनजी शख़्सियत में सादगी हुजे, पर उनजी अज़मत उनजे अंदरि मां ॿाहिरि अचे, ॿियनि जे लाइ इंस्पायरेशन या उत्साह जो सबबु बणिजे। आउं हिकिड़ो पंहिंजो ज़ाती मिसाल ॾियां थो इन ई तव्हांजे सादगी वारे जुमिले सां ऐं उत्साह वारे अंदाज़े सां। डॉक्टर साहब ने ॻाल्हि चई त असां वटि नौजवान दाख़िल थिया, उहे हाणे थोरा थी विया आहिनि, पर उहे नौजवान कीअं दाख़िल थिया, उन्हनि में उत्साह कीअं आयो, किथां आयो। ऐं हिकिड़ो नंढो मिसाल थो ॾियां। पहिरियों ज़मानो ग्रेजुएट न होसि, जॾहिं बि डॉक्टर साहब सॻा जी तारीख़ ॿुधाईंदो आहे त उनजे बानी तौरु ॿ नाला छंड जी शान जे साम्हूं ईंदा आहिनि। हिकिड़ो डॉक्टर साहब जी शख़्सियत जंहिंखां कंहिंखे जानकार कोन्हे, ॿियो नालो हूंदो आहे शमशीरुल हैदरी साहब जो। ऐं मूंखे इहो एज़ाज़ु आहे त शमशीरुल हैदरी साहब मुंहिंजो वॾो भाउ हो ऐं जंहिं वक़्तु आउं ग्रेजुएट न हुउसि त हिकु दफ़ो मूंखे इहो मौक़ो मिलियो। ऐं टीवी ते उन वक़्तु शमशीर साहब लिखंदो हो या वेंदो हुउसि, उन सां गॾिजी उहो रिकॉर्डिंग ॾिसण मुंहिंजो शौक़ु हूंदो हो। हिकु दफ़ो वेही चई पिए त सॻा जी मीटिंग पे हले गॾिजी था। हाणे उते उत्साह ऐं शख़्सियत जी सादगी वारा ॿ लफ़्ज़ जेके अचनि था ऐं उन्हनि ते ॻाल्हाईंदुसि। जंहिं वक़्तु आउं वियो आहियां सोसाइटीअ में नंढो कमिरो आहे, उन कमिरे में कुझु शख़्सियतूं वेठियूं ऐं उते हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो नालो आहे डॉक्टर सुलेमान शेख। नालो मुंहिंजो ॿुधल इन करे हो जो उते कराची में असांजा घर वेझा हुआ ऐं फैमिलीज़ जो अचणु वञणु हो ऐं डॉक्टर साहब सां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी। उहा पहिरियों दफ़ो मुंहिंजी उन सां मुलाक़ात हुई, बल्कि हुनखे मूं ॾिठो त हू पंहिंजी मीटिंग पियो हलाए, सॻा जे जनरल सेक्रेटरी तो। हाणे उन शख़्सियत जी सादगी त हू खादीअ जे शायदि गुलाबी रंग जी खादी जेका आला वारी हालत पैदा करे साईं उहा आहे ऐं हू पंहिंजो मीटिंग हलाए पियो। शायदि डॉक्टर शरीफ़ मेमन साहिबु सदाई। और आउं हिकु पेशेंट साइलेंट लिसनर जी हैसियत में जेको असां वेठो हुउसि उन में मूं हुननि जी मीटिंग ॾिठी। उन मीटिंग में हुननि जो मौज़ू सिंध जा माण्हू ऐं उन वक़्त जा जेके हिननि जा एम्स ऐं ऑब्जेक्टिव्स हुआ उहे कराची में सिंधी माण्हुनि जा जेके मसइला हुआ उन मां हिकिड़ी इंस्पायरेशन डेवलप थी ऐं उन वक़्तु उहो उत्साह जेको पैदा थियो जंहिंजो जामी साहब ज़िक्र कयो ऐं उन शख़्सियत जी जेका सादगी जंहिंजी अज़मत हुनजे अंदरि मां जेको सो वखंदी नज़र अचे। जंहिं वक़्तु आउं ॿाहिरि वियो आहियां ऐं उहो रस्ते में वेंदे मुंहिंजे दिलि में ख़्वाहिश थी त जल्दी ग्रेजुएट थिया। उन ग्रेजुएट थियण जो वॾे में वॾो जेके मुंहिंजी ख़्वाहिश हुई त आउं छा आहे न इदारे जो मेंबर थियण जे लाइ ऐं उहो उत्साह मूंखे अॼु हिन फोरम ते वठी आयो आहे। हिन खां अॻु में मुंहिंजे ख़्याल में 9 साल आउं हिन इदारे जो चेयरमैन रहियो आहे। डॉक्टर साहब जी आशीर्वाद रहियो, शफ़क़त रही उन रही ऐं उन खां पोइ मूं 5 साइबर कयो, वरी हिकिड़ो टेन्योर, वरी मूंखे जेको सो इहो हिन वक़्तु इहो एज़ाज़ु हासिलु आहे त इहा हिकिड़ी शख़्सियतुनि जी या उत्साहींदड़ जेका शख़्सियत आहे उहो उत्साह आहे जेको माण्हुनि में उहो पैदा करे थो उहा ख़्वाहिश त अॻिते वधां ऐं उन हिसाब सां उनखे अॻिते खणी वञां। ॿियो हिकिड़ो मिसाल ॾियां त हिकिड़ी ॻाल्हि जेका जामी साहब कई हिकिड़ी इदारा साज़ शख़्सियत आहे। हिकिड़े इदारे जी मिसाल थो ॾियां त हिकिड़ो इदारो आहे, हिन वक़्तु उनजी 100 जे तइदाद में इशार आहे, उनजो वॾो जेको सो इंफ्रास्ट्रक्चर आहे। उनजा बहस चेयरमैन जे ऐं उनजो चेयरमैन उनजा जेके बि डायरेक्टर्स ऐं नॉमिनेट कंदो आहियां पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी ते। पर उहो इदारो कीअं ठहियो? डॉक्टर साहब जो जेको क्लिफ्टन जे फ्लैट जो जेको कमिरो आहे उन में असां 5 या 7 ॼणा अची थियासीं ऐं उन ते असां डिस्कस कयोसीं ऐं उन में डॉक्टर साहब जे उन उत्साह ॾिनल तरीक़े कार सां
उन सादगी वारे जेको सो अंदाज़ सां उन शइ खे असां सभिनी गॾिजी ओन कयोसीं ऐं उहे इदारा वॾनि इदारनि जे तौर ते हलनि था। सवनि जे तइदाद में उन मां जेके से माण्हू लाभ हासिलु कनि था। त इहो हिकिड़ो मुख़्तसिर जेका साम्हूं तारीख़ जामी साहिब जी तक़रीर जे हवाले सां उन मां कुझु लफ़्ज़ जेके से कढी ऐं तव्हांजे अॻियां आंदा। ऐं उन खां पोइ हिकिड़ी थोरी ॻाल्हि थी त डॉक्टर साहिबु चयो नौजवाननि खे अचणु खपे। हिकिड़ी आम ॻाल्हि आहे त सम्झो वञे त शायदि हिते मेंबरशिप बंदि रहे थी या मेंबर्स खे नौजवाननि खे अचणु नथो ॾिनो वञे। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। जेको बि नेटवर्क आहे सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे मेंबर्स जो उते फॉर्म मौजूदु आहिनि। का बि मर्कज़ तरफ़ां पाबंदी कोन्हे। ऐं जेकॾहिं किथे कंहिंखे तकलीफ़ आहे या को महसूसु करे थो त असांखे मेंबरशिप खां जवाबु ॾिनो थो वञे, असीं कमु करणु चाहियूं था, असीं शौक़ सां अॻिते अचणु चाहियूं था, त उन लाइ इहो तरीक़ेकार आहे जेकॾहिं तव्हांखे मेंबरशिप नथी ॾिनी वञे त सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इहो इख़्तियार आहे त उनखे असिस्ट करे उनजी मेंबरशिप उतां खां ई बहाल करे उन मेंबर ब्रांच खे पाबंद करे त उनखे पंहिंजे सेटअप में शामिलु करे हिते खणी वञे। इहे मुख़्तसिर ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे अॻियां थियूं। ऐं आउं चाहींदुसि जेकॾहिं तव्हांखे सुवाल आहिनि त डॉक्टर साहिब जी रहनुमाई असांजे लाइ तमामु सभिनी लाइ अहम हूंदी ऐं पाण सभु गॾिजी हुन मां लाभ हासिलु कंदासीं ऐं ज़रूरु सिलसिले खे तसलसल खे असां अॻिते हलाईंदासीं जंहिंजी शुरूआति हैदराबाद में कई। तव्हांजी महिरबानी। एसोसिएट मेंबर जी बि गुंजाइश रखियल हुई, जेकॾहिं कंहिंजी घरवारी पढ़ियल लिखियल न आहे त शी कैन बी एसोसिएट मेंबर। मां साईं खां अॻु में सेक्रेटरी जनरल जेको हुयो मां उन खां पुछा कयो त फलाणा 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 जेके असांजा रोल मॉडल आहिनि उन्हनि जी औलाद ॿुधायो त कहिड़े कहिड़े माण्हू जी औलाद रोल मॉडल जी, नॉट असां जहिड़ा इन्हनि जी रोल मॉडलनि जी औलाद सिगा जी मेंबर थी आहे। उन खां अलावा जेके असां जहिड़ा ईअं वीचारा ठिड़क ठगी वारा आहिनि उन्हनि जी एसोसिएट मेंबर या मेंबर मिसिस खे थी आहे या न थी आहे। असां उन्हनि ॿिन्ही शयुनि ते पूरा पहुतासीं। हाणे डॉक्टर साहिब खे गुज़ारिश आहे त जेके पेडाल में वेठा आहिनि दोस्त उहे असांजा रोल मॉडल आहिनि, असांजा वॾा आहिनि, पर ॿुधाइनि त इन्हनि मां घणनि माण्हुनि जा औलाद ऐं उन्हनि जूं मिसिस असांजी सिगा जूं मेंबर आहिनि। ईअं बराबरि आहे त काफ़ी दोस्तनि जा औलाद असांजो मेंबर कोन्हे। ऐं सभ खां पहिरीं आउं पंहिंजो एहतिसाब ॾींदुसि, छाकाणि त मूंखां सुवालु पुछियो वियो आहे त बिल्कुलु सही आहे, मुंहिंजो को बि ॿार सिंध ग्रेजुएट जो मेंबर कोन्हे, पर उन्हनि मां को बि मुल्क में कोन्हे। आउं हिते अकेलो आहियां पंहिंजी ज़ाल सां ऐं इन करे मजबूरी आहे हू हिते अचणु नथा चाहिनि ऐं हुतां हलिया विया बदिल थी ऐं ॿाहिरि उन्हनि खे नौकरियूं मिली वियूं, उन्हनि जा ॿार हुते पढ़नि पिया, उहे हुते मसरूफ़ आहिनि। हाणे हिन मुल्क जा ई सिटीज़न कोन्हनि, हू पंहिंजे मुल्क ॿियनि मुल्कनि जा सिटीज़न थी विया। त मुंहिंजो मिसाल त इहो आहे, पर बहरहाल इहा मुंहिंजी कमज़ोरी आहे त आउं उन्हनि खे पाकिस्तान में रखी कोन सघियुसि, उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे कोन सघियुसि। मूं में एतिरी बल कोन हो, मूं वटि को एतिरी पैसो कोन हो जो उन्हनि जी आउं करे सघां। मां एक्स जनरल मैनेजर PTC थी रिटायर थियो आहियां। मुंहिंजो 2-3 सुवाल आहिनि, नंढड़ा नंढड़ा आहिनि, मासूम जहिड़ा आहिनि। हिकिड़ो त इहो मेरिट जी साईं ॻाल्हि कई, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि कई, उहा बि सुठी ॻाल्हि कई। असां वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हिकिड़ो ॿारु 4 दफ़ा फेल थिए थो, उहो साॻियो ॿारु फीडरल पब्लिक सर्विस कमीशन में 4 दफ़ा पास थिए थो, उनखे 4 नौकरियूं उते मिलनि थियूं, हिते नथियूं मिलनि। हिकिड़ो त सुवालु इहो आहे त इहा करप्शन कीअं ख़तमु थिए। ऐं ॿियो सुवालु इहो आहे त असां वटि हिते जेके मास्टर आहिनि उन्हनि खे 45,000 रुपया पघार मिले थी, ऐं जॾहिं त कोर्ट में बेलदार जेके आहिनि पटे वाला आहिनि उन्हनि खे 80,000 रुपया पघार मिले थी। इहा डिस्क्रिमिनेशन कीअं ख़तमु थिए। टियों सुवालु त असां वटि नौकिरी लाइ 33 सालनि जी एज आहे, जॾहिं त ॿियनि सूबनि में 43 सालनि जी एज आहे।
इहा डिस्क्रिमिनेशन ख़तमु कीअं थिए, उन लाइ सॻा कहिड़ा एक्शन वठंदी। असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां गॾु रहंदासीं, जिते चवंदो उते गॾु बीठा हूंदासीं। तव्हांजी ऑब्ज़र्वेशन त उस्तादनि जा पघार घटि आहिनि ऐं बिल्कुलु वैलिड आहे, पर आऊं इहो अर्ज़ु कंदुसि त उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वधंदा रहिया आहिनि। मुंहिंजे दौर में जॾहिं आऊं स्कूल में पढ़ंदो हुउसि तॾहिं उस्तादनि जा पघार तमामु घटि हुआ ऐं नतीजे तौरु पर उस्ताद जंहिं नमूने सां, जंहिं प्यार सां, जंहिं मुहबत सां असांखे पढ़ायो, ऐं सम्झां थो उहो हींअर रसूख़ कोन रहियो आहे। सो इन करे उस्ताद जी क़ाबिलियत खे पैसे सां कंपेयर न करणु खपे, पहिरीं ॻाल्हि त आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जंहिंजी आऊं सम्झां थो, जेको ॿियो तरीक़ो आहे, उस्ताद खे कंहिं नमूने सपोर्ट करणु खपे त उस्तादनि जे ॿारनि जे लाइ तालीम जूं सहूलियतूं हुजनि, उनजे फैमिली लाइ सिहत जूं सहूलियतूं हुजनि, ऐं इन ते असीं कमु करे सघूं था। ऐं इहो हिकिड़ो लीगल मसइलो आहे, बुनियादी हक़नि जो मसइलो आहे ऐं इन खे चङी तरह सां वठी सघिजे थो। सो इन खे छाकाणि त हिन वक़्तु प्राइमरी स्कूल जे उस्ताद जो पघार बि कंपेरेबल आहे ॿियनि इदारनि में बि उन साॻे ग्रेड जे एम्प्लॉइज़ जो साॻियो ई पघार आहे। सो जेतिरो मूंखे जेतिरो ख़बर आहे त इन खे ईअं करे सघिजे थो, पर वधीक इन ते कमु करे सघिजे थो। बिल्कुलु सही आहे। साईं मुंहिंजे ख़्याल में अॼु रोबीना ॿ दफ़ा हथ खयो। हर दर्द में दिलासो जेके जॾहिं विड़ूं था, जेके जॾहिं विड़ूं था पंहिंजो करनि था पासो, ख्वाबनि काठ न खणिजो, ख्वाबनि काठ न खणिजो, हीअ ख्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो। गिटार जो वॉल्यूम वधाए छॾियो, माइक जो वॉल्यूम घटि कयो। हीअ ख्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, हीअ ख्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, जेके जॾहिं खां भटको पंहिंजा थियनि था चारा, ख्वाबनि काठ न खणिजो, ख्वाबनि काठ न खणिजो, हीअ ख्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो। ये ख्वाब थव अखियुनि में आकाश जी अमानत, ये ख्वाब थव अखियुनि में आकाश ख्वाब थव अखियुनि में आकाश जी अमानत, ये ख्वाब जिया फुरजी ते कीअं थींदी क़यामत, सो सूर हर को सहजो बेड़ पाकी रहजो, ख्वाबनि काठ न खणिजो, ख्वाबनि काठ न खणिजो, हीअ ख्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो।
जेके जॾहिं विरूं था पंहिंजो खणनि था पासो ख्वाबनि तां न खणंदो ख्वाबनि तां न खणंदो हे ख्वाब ईंदा आहिनि हर दर्द में सो